हेलो गाइस, असां पढ़ंदासीं पास्ट कंटिन्यूस टेंस। पास्ट कंटिन्यूस टेंस पढ़ण जे लाइ अफर्मेटिव सेंटेंस ठाहींदासीं। सब्जेक्ट वर वाज़ ऐं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ सब्जेक्ट खां पोइ वर नॉट ऐं वाज़ नॉट जो इस्तेमालु कयो वेंदो ऐं उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं पोइ ऑब्जेक्ट लॻाई वेंदी। इन खे बहितर नमूने ऐं मज़ीद पढ़ण जे लाइ असां ठाहींदासीं इंट्रोगेटिव सेंटेंस, यानी कि सवालिया जुमला में वर ऐं वाज़ सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु कयो वेंदो, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब जी इस्तेमालु कंदी ऐं ऑब्जेक्ट ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क असां लॻाईंदासीं। दोस्तों, हिते असांखे यादि रखिणो फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब जी लॻाईंदासीं। पास्ट कंटिन्यूस खे मज़ीद बहितर नमूने सम्झंदासीं। जेको कमु गुज़िरियल वक़्त में जारी हुयो, फार्मूलो तव्हां ॾिसंदा, वर्ब सां गॾु ING लॻी आहे ऐं वी यू द सां वर जो इस्तेमालु कयो वियो आहे। उन खां पोइ आई ही शी इट प्रेम सां वाज़ जो इस्तेमालु कंदासीं ऐं फर्स्ट फॉर्म वर्ब जी उन सां गॾु ING जो इस्तेमालु कंदासीं ऐं लास्ट में ऑब्जेक्ट लॻायो वेंदो। इन खे बहितर नमूने सम्झण लाइ फार्मूलो अॻियां रखी करे असां जुमला ठाहींदासीं। जीअं तव्हां बहितर नमूने सम्झी सघो, यू वर ईटिंग राइस यस्टरडे, हिते यू सां गॾु वर जो इस्तेमालु कयो वियो आहे। शी वॉज ईटिंग राइस यस्टरडे, शी सां गॾु वाज़ जो इस्तेमालु कयो वियो आहे। त असां इन खे बहितर नमूने जुमला ठाहे सघूं ऐं सम्झी सघूं, उनखे अॻिते पढ़ंदासीं। अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ असां पढ़ंदासीं। दोस्तों, आई वॉज ईटिंग राइस यस्टरडे, आउं कल्ह चांवर खाए रहियो हुउसि, माना आउं कल्ह चांवर खाए रहियो हुउसि। वी वर ईटिंग राइस यस्टरडे, असीं कल्ह चांवर खाई रहिया हुआसीं। पास्ट जी ॻाल्हि ॿुधाए थो। ही वॉज ईटिंग राइस यस्टरडे, ही सां गॾु वाज़ जो इस्तेमालु कयो वियो आहे। ही कल्ह चांवर खाई रहियो हुयो। प्रेम वॉज ईटिंग राइस यस्टरडे, प्रेम सां गॾु वाज़ जो इस्तेमालु कयो वियो आहे। प्रेम कल्ह चांवर खाई रहियो हो। पास्ट जी ॻाल्हि ॿुधाए थो, गुज़िरियल हुयो, उन में जारी हुयो। हाणे असां नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ, नाकारा जुमला ठाहिण जे लाइ असां वाज़ खां पोइ नॉट जो इस्तेमालु कयो वियो आहे। आई वॉज नॉट ईटिंग राइस यस्टरडे, आउं कल्ह चांवर कोन खाई रहियो हुउसि। यू वर नॉट ईटिंग राइस यस्टरडे, वर खां पोइ नॉट लॻाई हुई आहे, तव्हां कल्ह चांवर कोन खाई रहिया हुआ। इहे नाकारा जुमला आहिनि। शी वॉज नॉट ईटिंग राइस यस्टरडे, इहा कल्ह चांवर कोन खाई रही हुई। अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। प्रेम वॉज नॉट ईटिंग राइस यस्टरडे, प्रेम कल्ह चांवर कोन खाई रहियो हो, माना पास्ट में जारी जो कमु ॿुधाए रहिया आहिनि। हाणे असां सवालिया जुमला ठाहिण जे लाइ, इंट्रोगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ वाज़ जो फर्स्ट इस्तेमालु कयो आहे, उनखां पोइ सब्जेक्ट, पोइ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट लॻाई आहे। वाज़ आई ईटिंग राइस, छा आउं कल्ह चांवर खाई रहियो हुउसि, ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई हुई आहे। वर द ईटिंग राइस यस्टरडे, छा उहे कल्ह चांवर खाई रहिया हुआ, लास्ट में क्वेश्चन मार्क लॻाई वई आहे, उहो बि सुञाणप आहे। इंट्रोगेटिव सेंटेंस वधीक पढ़ण लाइ, वॉज शी ईटिंग राइस यस्टरडे, छा ही कल्ह चांवर खाई रही हुई, क्वेश्चन मार्क। वॉज ही ईटिंग राइस यस्टरडे, छा ही कल्ह चांवर खाई रहियो हो, क्वेश्चन मार्क लास्ट में। बहितर नमूने सम्झंदासीं।